असां वटि बोतल खां चांहि महांगी, मानी 15 रुपया त केक वरी 20 रुपया, पेट्रोल खां वधि डीज़ल महांगी। भलो ढगो तव्हांखे जंहिं क़ीमत में मिलंदो वरी उन खां पीअण जी क़ीमत में तव्हांखे भलो गॾु मिलंदो। कणक खां चांवर महांगा, कमंद खां बि सुकल काठियूं महांगियूं। अॻे रिश्तनि लाइ छोकिरनि वारा परेशान हुआ, हाणे वरी छोकिरनि न्याणियुनि वारा परेशान आहिनि। किताब पट ते त वरी जूता तव्हांखे एयर कंडीशन में नज़र ईंदा। धोतल इस्त्री थियल कपिड़ा पाए था निकिरूं त माण्हू चवनि था हराम जी कमाई हूंदी हुअसि, ऐं बिना इस्त्री जे पुराणा कपिड़ा था पायूं त चवनि था तबाह थी वियो अथई निभागो। लख रुपया पगार खणण वारो 20 तारीख़ खां पोइ उधारा पैसा घुरंदो त का ॻाल्हि न आहे। बाक़ी 500 1000 ॾियाड़ी कमाइण वारे लाइ चवंदा त पूरी न अथसि अदा। ग़रीब सां को रिश्तो करण लाइ तयार न आहे। अमीर खे मिनतूं करे संग ॾियनि था, पोइ उहो वते थो ज़लील कंदो। सच ॿुधण लाइ को तयार न आहे, ऐं कूड़ ॿुधण लाइ माण्हू कई किलोमीटर पंधु करे था वञनि। असां कहिड़े जान में रहूं था तव्हांखे ख़बर हुजे त ॿुधायो, बाक़ी मूंखां कमज़ोर आहे।